जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध हुकूमत जे तरक़ियाती मनसूबनि जा समर हाणे अवाम ताईं पहुचणु शुरू थी विया आहिनि। अवाम खे बहितर सहूलियतूं फराहम करणु, इंफ्रास्ट्रक्चर खे मज़बूत बणाइणु ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में तरक़ी आणण लाइ सिंध हुकूमत भरपूर क़दम खणी रही आहे। ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ BRT येलो लाइन मनसूबे सां कमु मुकमल तेज़ी तरह वधी रहियो आहे, जेको मुकमल थियण बैदि शहर खे मुयसर सफ़री सहूलियतूं फराहम कंदो। ईरान ते इसराइली ऐं आमरीकी हमला, तेहरान में ज़ोरदार धमाका, अस्पतालुनि, स्कूलनि समेत मुख़्तलिफ़ हदफ़नि ते हमलनि में 1045 माण्हू शहीद थी चुका। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त तेहरान ते हमलनि जो वधीक हिकु सिलसिलो शुरू कयो वियो आहे। इसराइली हवाई फ़ौज ईरान ते 5000 टन खां वधीक बारूद खेराए चुकी आहे। लेबनान जे उतरनि इलाइक़नि में फ़लस्तीनी पनाहगीर कैंप ऐं ॾाखिणी इलाइक़नि ते हमलनि में वधीक 5 ॼणा शहीद थी विया। ईरान जो मीज़ाइल ऐं ड्रोन सां नओं जवाबी हमलो, इसराइल ते मीज़ाइल फायर। AFP मूजिबि यरूशलम में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। सऊदी अरब जे 3 क्रूज़ मीज़ाइल किराइण जी दावा। सऊदी अरब जे बचाव वारी वज़ारत मूजिबि 3 क्रूज़ मीज़ाइलुनि खे अल ख़र्ज शहर ॿाहिरां किराए तबाह कयो वियो आहे। कोइटी बंदरगाह वेझो धमाको, कार्गो टैंकर मां तेल समुंड में ज़ाया, अमलो महफ़ूज़। दोहा में आमरीकी सफ़ारतखाने वेझो रहंदड़ माण्हुनि खे मुंतक़िल करणु शुरू। क़तर जे घरू वज़ारत मूजिबि एहतियाती क़दम तौर ते आमरीकी सफ़ारतखाने वेझो रहंदड़ शहरनि खे उतां कढणु शुरू कयो वियो आहे। पासदारनि इनक़िलाब जो चवणु आहे त ट्रंप अञा ताईं हम्स खोलण लाइ जहाज़ न उमाणे सघियो। हम्स मां हिकु फुड़े तेल बि वञणु न ॾींदासीं। कर्द वेढ़ाक ईरान ते ज़मीनी हमले लाइ दाख़िल, हज़ारे कर्द सरहदी करे पार करे ईरानी इलाइक़नि में दाख़िल थी विया। न्यूयॉर्क टाइम्स मूजिबि आमरीकी CIA तरफ़ां कुर्दनि खे हथियार फराहम कया विया आहिनि। कुर्दनि जी अॻुवाई में मदद लाइ सरहद खां ईरान वेंदड़ रोडनि ते क़ाइम चेक पोस्टुनि ऐं पासदारनि ते अमरीका जी बमबारी। ईरानी ख़ाबिरू इदारे कुर्द वेढ़ाकनि जे ईरान में दाख़िल थियण जी तरदीद करे छॾी। पाक फ़ौज जूं अफ़गान तालिबान ऐं फितनल ख़वारिज ख़िलाफ़ कार्रवायूं, सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे। पाक फ़ौज कंदार में अफ़गान तालिबान जे ब्रिगेड हेडक्वार्टर 205 तबाह करे छॾियूं। पाक फ़ौज कार्रवाई में अफ़गान तालिबान जे एमोनेशन डिपोज़ खे निशानो बणायो। ऑपरेशन ग़ज़ब-उल हक़ तहत कार्रवायूं हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदियूं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार की हाकारी शुरुआत। 100 इंडेक्स में 2772 पॉइंट्स की वात। 100 इंडेक्स 1,58,549 पॉइंट्स ते पहुची वियो। नेपरा आवाम ते 8 अरब 67 करोड़ रुपयनि जो वाधारू, बार विझी छॾियो। टेमाही एडजस्टमेंट क़ीमत में बिजली 35 पैसा फी यूनिट महांगी। नेपरा अक्टूबर खां दिसंबर 2025 जी बिजली महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी, जेका मार्च खां मई 2026 ताईं 3 महीननि लाइ लागू हूंदी। फी यूनिट वाध सां बिजली जे वापेदारनि ते 8 अरब 67 करोड़ 40 लख रुपयनि जो इज़ाफ़ी बार पवंदो। सुप्रीम कोर्ट के कतई फैसले खिलाफ अपील ॿुधण जो इख्तियार न आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत करार ॾिनो आहे त सुप्रीम कोर्ट के कतई फैसले खिलाफ
आईनी अदालत में अपील दाख़िल नथी करे सघिजे। वफ़ाक़ी आईनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान लिखत में फ़ैसिले में चयो आहे त 27 तरमीम में वफ़ाक़ी आईनी अदालत के सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले ते निगरानी या अपील ॿुधण जो इख्तियार न मिलियो आहे। सुप्रीम कोर्ट जे कतई खे इस्लाही नज़रियाती नज़रसानी जे नाले ते ॿीहर नथो खोले सघिजे। आर्टिकल 188 तहत नज़रसानी जो हक़ महदूद आहे। सुप्रीम कोर्ट जी नज़रसानी रद्द थियण बैदि मामलो ख़त्म थी वञे थो। सिंध सरकार सिंध यूथ कार्ड प्रोग्राम जो मुसवदो तैयार करे वरितो। मुसवदो मंज़ूरी लाइ सिंध काबीना में पेश कयो वेंदो। रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद महर जी सदारत हेठि यूथ कार्ड बाबति इजलास। यूथ कार्ड बाबति तैयार कयल तरीक़ेकार जे मुसवदे ते ब्रीफिंग। सूबाई वज़ीर जो चुनाव त पहिरें मरहले में 3 ज़िलनि जे 1 लख नौजवाननि खे यूथ कार्ड ॾिनो वेंदो। यूथ कार्ड सिंध जो डोमिसाइल रखंदड़ 15 खां 29 साल ताईं जे उमिरि वारनि नौजवाननि खे मिलंदो। कार्ड रखंदड़ नौजवाननि खे यूथ डेवलपमेंट सेंटर से तरबियत ॾिनी वेंदी। यूथ कार्ड गर्ल्स बॉयज़ अक़लियती ऐं माज़ूर माण्हुनि खे मिलंदो। विच ओभर जी चिकटान वारी सूरत-हाल सबबि पाकिस्तानी हवाई अॾनि तां अॼु विच ओभर जूं 145 उॾामूं रद्द। कराची मां विच ओभर लाइ 35, लाहौर मां 29 ऐं मुल्तान मां 12 उॾामूं मुअतल कयूं वियूं। ईरान ते हमले खां पोइ पाकिस्तान जूं 900 उॾामूं रद्द थी चुकियूं। फ्लाइट शेड्यूल मूजिबि 5 ॾींहनि में 8 मुल्कनि जे मुअतल थियल उॾामुनि जो अंग 20,000 खां वधी वियो। आई हज़रत सचल सरमस जे 205 उर्स मुबारक जूं ॿिए ॾींहं वारियूं तक़रीबूं दराना शरीफ में जारी। सचल कॉम्प्लेक्स में राग रिहान जी महफ़िल। रागीन सचल सरमस खे पंहिंजी आवाज़ ज़रिए भेटा पेश कई। सूफ़ी रागी उस्ताद शफ़ी फ़कीर ज़वार हुसैन सामिन अली ऐं ॿियनि सुर विखेरिया।